हेलो दोस्तों, अस्सलाम वालेकुम। मुझो नालो है शहजाद विस्टरो ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो SP फन एंड व्लॉग। दोस्तों जो असां हलंदासीं पंहिंजे स्कूल ऐं असांजा पेपर था रहनि कचा, त तव्हांखे उतां जो असां व्यू ॾेखारींदासीं ऐं पंहिंजे दोस्तनि सां मिलाईंदासीं। पोइ हलो त हलो। फाइनली असां स्कूल में पहुची आया आहियूं ऐं असां छोकिरनि खां पुछंदासीं त उहो असां छा था चवनि। पोइ अचो त हुननि खां भला पुछूं। हे आहे असांजे स्कूल जो जेको आहे माहौल ऐं छोकिरा आहिनि, हे ॾिसो। हे असांजो जेको प्यारो दोस्त शेराल जो छा हाल आहे भाउ? केरु आहे? तबियत सही आहे? ख़ुशि आहे? केरु केरु? छा अॼु माना तव्हां पेपर ते आया आहियो? पेपर ते आया आहियूं, सो पेपर कंदासीं। ॾाढो ख़ुशि मूड में लॻा पिया आहियूं। बाक़ी छोकिरा हा हिन बीठा आहिनि बि मज़ो माणीनि में। ॿियो ॿुधायो, ॿियो केरु आहे? ख़ुशि आहे? केरु? ठीकु आहे। ॿिया दोस्त उस ते बीठा आहिनि, कचर धचर हणनि ॿुधा। एमीरा अखि में अच न, अॼु कीअं महसूसु करी भला तूं? हेॾे किनो महसूस हो गया आज? छो भला? चिड़िया आयो या घर? तभी मेरा माफ करना, गुस्से में इधर उधर निकल जाता हूँ। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। छा हाल आहे दोस्तो? कीअं आज भला तव्हां महसूसु कयो? असां महसूस सुठो अगर असां बिल्कुल पाकिस्तान स्टेडियम आहे। हां ॿियो ॿुधायो, ॿियो सफ़ा केरु आहे? हेॾा छा नालो आहे भाउ? उसामा। तव्हांजो छा नालो? साईं रमीस देतो। कीअं आज महसूसु कयो तव्हां? सफ़ा ज़बरदस्त। अॼु असांजे पाकिस्तान स्टेडियम। अच्छा केरु आहे? ख़ुशि आहे? केरु आहे? ख़ुशि आहे? कीअं था महसूसु कयो तव्हां सभु अॼु? अच्छा ॿियो असमें सीट ॾाढो पइजी वियो। क्या बोला तूने? यही पहले ॿियो ॿुधायो, ॿियो केरु आहे? सफ़ा हे जेको ॾिसो हे स्कूल जे पोयां जेको आहे बैकग्राउंड आहे ऐं हे ॾिसो ख़ूबसूरत नज़ारो आहे, बनियूं आहिनि हे ऐं बाक़ाइदा सुठो माहौल लॻो पियो आहे। माक लॻी पई आहे सुबुह जो टाइम आहे ऐं हे ॾिसो बनियूं बाक़ाइदा वॾियूं थी वियूं आहिनि। हे असांजो कलोड़ो साहब दोस्त पुराणो 5 खां वठी ऐं हीअ जेको आहे स्कूल जे पोयां गर्ल्स हाई स्कूल आहे, सम्झो न। हे गर्ल्स जो स्कूल आहे ऐं हेॾो बनियूं ॾिसो बाक़ाइदा सुठो माहौल लॻो पियो आहे। हेॾां हे कलोड़ो साहब बीठो आहे। कीअं था भला तव्हां महसूसु कयो? सफ़ा ख़राब महसूस आ गया मुझे। तो तव्हांखे असां पंहिंजी मनियूं ॾेखारियूं। हे स्कूल आहे असांजो ऐं अगरि चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं शेयर कयो। थोरो अञा असेंबली टाइम में तव्हांखे जेको आहे बैकग्राउंड ॾेखारींदासीं त असां सां तव्हां गॾु हुजिजो। बेल लॻी वियो आहे, असां असेंबली में बीहंदासीं ऐं बाक़ाइदा तरानूं पढ़बो ऐं छोकिरा इहे बीहंदा हेॾा दार विस्तरो भले असां गॾु ऐं बाक़ाइदा इहे असेंबली जूं कतारूं ठहनि थियूं। पोइ छोकिरा बीहंदा उहो तव्हांखे ॾेखारींदासीं। हेॾा सभई अचनि दोस्त। असांजो आख़िर में पहुची वियो आहे हेॾा विंजी सिंजी ऐं हेॾा इहे जेका आहे पंहिंजो कतारूं ठही वियूं आहिनि, तरानूं पढ़बो बाक़ाइदे सां ऐं इहे छोकिरा बीठा आहिनि ॾिसो सॼा। कतार ठही वई आहे, तरानूं पढ़जे थो। हे छोकरा हाणे क्लास ॾांहुं हलण चुका आहिनि, पंहिंजे क्लास ॾांहुं हलंदा आहे। दोस्तो असां पेपर करे छॾियो आहे, मतिलबु अॼु असांजो आख़िरी पेपर हो ऐं असां करे आया आहियूं
ऐं 10 पोइ वरी असांखे 10 ॾींहं हिन खां पोइ मोकलूं मिलंदियूं वधीक तव्हांखे वरी वसीम ॿुधाईंदो। हार असांखे स्कूल जो ॾाढो ॾुख आयो असांखे आख़िरी पेपर असां करे छॾियोसीं वरी 10 ॾींहं मोकलियूं मिलियूं वरी 10 ॾींहं खां पोइ वरी अलाह ख़ैरु कंदो वरी असां गॾु माना तव्हां 10 ॾींहंनि में रोंदव न? हा असां 10 ॾींहंनि में असां रोअंदासीं असांखे ॾुख थींदो ॾाढो दोस्त असांजा विछड़ी विया आहिनि। छा सम्झी अला चैनल ते नवां आयो अगरि त चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं शेयर कयो। मिलंदासीं ॿिए वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।